ٹنڈومستي کان لڳوٽ محمد صالح خاصخيلي में क़ाइम गवर्नमेंट गरलस प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग तबाह थी वई। बिल्डिंग जी छत जा चापुड़ हंधा हंधा किरण लॻा। 1970 खां क़ाइम स्कूल में तइलीम हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि तोड़े उस्तादनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। स्कूल जी बिल्डिंग लाइ उस्तादनि ऐं ॻोठाणनि पारां केतिरा ई भेरा तइलीमी खाते ऐं चूंडियल नुमाइंदनि खे लिखत में दरख़्वास्तूं ॾिनियूं वयूं, पर उन्हनि ते को बि अमल न थी सघियो आहे। 1970 खां क़ाइम तारीख़ी स्कूल मां केतिरनि ई डॉक्टरनि, इंजीनियरनि ज़िंदगी जे ॿियनि शोबनि में आला उहिदनि ते वेठल शख़्सियतनि तइलीम हासिल कई आहे। चेयरमैन SMC स्कूल डॉक्टर मोहम्मद सालेह खासखेली ऐं उस्ताद ज़िया मोहम्मद जुमानी, ॻोठाण रशीद अहमद खासखेली, ज़फर अली खासखेली, अरशद अली खासखेली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 1970 खां स्कूल क़ाइमु आहे, उनजे बावजूदि स्कूल उहो ध्यानु न ॾिनो वियो आहे। उन्हनि चयो त बिल्डिंग ज़बून थी वई आहे। असां केतिरा ई भेरा डिपार्टमेंट खे लिखियो आहे, पर उन ते को बि अमल नाहे थी सघियो। चूंडियल नुमाइंदनि MNA सैयद नफ़सा शाह जिलानी, MPA मुनवर अली वसाण, जिला चेयरमैन शहयार वसाण, DC खैरपुर, DO एजुकेशन खैरपुर ऐं ॿियनि खे लिखियो आहे, पर हिन वक़्त ताईं स्कूल जी बिल्डिंग लाइ अमली तौरु को बि कमु करण लाइ तयारु नाहे। उन्हनि चयो त क़दीमी स्कूल खे नज़रअंदाज़ करे इलाइक़े ॿारनि खे तइलीम जी ज़ेवर खां परे रखण जी कोशिशि कई वई आहे। उन मौक़े ते स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्कूल जी बिल्डिंग पुराणी हुजण जे करे रोज़ाना स्कूल जा चापुड़ किरनि था, जंहिं सबबु असांजी ज़िंदगी दाव ते लॻल आहे। उन्हनि चयो त स्कूल जी मरम्मत कराए ॾिनी वञे त जीअं असां तइलीम हासिल करे सघूं। नादर न्यूज़, सहकार न्यूज़, टंडोमस्ती।